माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बो बहार जी। सिंधरतीअ वारसूं जा दोस्तों, अस्सलाम वालेकुम। जीअ सिंध जीअं मुंहिंजो रहबर साईं जीएम सैयद। दोस्तों, अॼु जी कचहरी, अॼु जी वीडियो शहीद बशीर ख़ान कुरैशी नाम। दोस्तों, शहीद बशीर ख़ान कुरैशी हिकु वाहिद अहिड़ी शख़्सियत क़ौमी तहरीक जे अंदरि रही आहे जेको पंहिंजो तारुफ़ एज़ अ क़ौमी कारकुन कराईंदो हो। ऐं हुन जी कामयाबी जो राज़ इहो हो कि शहीद बशीर ख़ान कुरैशी कॾहिं बि पंहिंजे पाण खे कारकुन खां अलावा ॿी का असलाह न सॾाई। मूंखे अॼु बि यादि आहे, सभिनि खां पहिरीं बशीर ख़ान जो फ़ोटो मूं साईं जेम्स जी हिकिड़ी सालगिरह में हिकिड़े स्टॉल ते ॾिठो हो, जंहिं ते तॾहिं बशीर ख़ान मुंहिंजे ख़्याल सां जेल में हो ऐं बशीर ख़ान जे फ़ोटो ते लिखियलु हो ज़मीर जो क़ैदी, ऐं उन बशीर ख़ान जो ऑटोग्राफ। पोइ मूं उहो फ़ोटो वरितो ऐं पंहिंजे कमरे में हयुमि ऐं काफ़ी अरसे खां मुंहिंजे बशीर ख़ान सां मुलाक़ात थी, त उहा हिकिड़ी मुलाक़ात ही, हिकिड़ी मोहबत, हिकिड़े प्यार, हिकिड़े एतिराम जो रिश्तो कान करे वेही रही। बशीर ख़ान जी इहा निबड़त, बशीर ख़ान जी इहा मोहबत ही बशीर ख़ान जी कामयाबी जो हिकिड़ो राज़ हुई। इहा ई वजह आहे त भले कहिड़े बि मकतब फ़िक्र जो को माण्हू हुजे, भले मज़हबी हुजे, भले सियासी हुजे, अगरि उन जी बशीर ख़ान कुरैशी सां हिकिड़ी मुलाक़ात थी त उन चाहींदे पंहिंजो हिकिड़ो रिश्तो कान करे वेही रहियो बशीर ख़ान सां। मुंहिंजो बशीर ख़ान सां मोहबत जो रिश्तो, सियासी रिश्तो लफ़्ज़ में नथो सम्झाए सघिजे। जीअं आउं हमेशह चवंदो आहियां, न त कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जिन खे लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघिजे, उहो रुॻो फील करे सघिजनि थियूं। जीअं तव्हांखे आउं चवां त मिठाण, माखीअ जे मिठाण ऐं खंड जे मिठाण खे एक्सप्लेन करे ॾेखारियो त तमामु मिठो त चई सघंदो, पर तव्हां ॿिन्हिनि जी मिठाण जो फ़र्क़ु न महसूसु करे सघंदो लफ़्ज़नि मां। तीअं ई शहीद बशीर ख़ान जो मूं सां छा रिश्तो हो, ऐं जेके बि माण्हू जेके बशीर ख़ान सां मिलिया उन्हनि जो जेको रिश्तो हो, उहो फ़र्द पाण ॼाणींदो ऐं बशीर ख़ान ॼाणींदो। जहिड़ी रीति साईं जेम्स जेको सिंध सां इश्क़ु कयो, ओड़ी रीति शहीद बशीर ख़ान साईं जेम्स सां इश्क़ु कयो। अॼु इहे वीडियो आउं उन वक़्तु रिकॉर्ड करे रहियो आहियां, उन राति रिकॉर्ड करे रहियो आहियां जंहिं राति बशीर ख़ान कुरैशी असांखे छॾे जिस्मानी तौर ते हलियो वियो। शहीद बशीर ख़ान कुरैशी, मूंखे यादि आहे कंहिं दोस्त मूंखे ॿुधायो हो त शहीद बशीर ख़ान सां सभिनि चयसि त शहीद तव्हां ॾाढो हलो फिरो था, तव्हां 2 टे ॾींहं आराम कयो। ज़ोरी करे बशीर ख़ान खे घर वञी रहियो। 2 ॾींहंनि खां पोइ बशीर ख़ान चयो, बाबा मुंहिंजी तबियत बि ख़राबु थिए, ऐं घर में वेही तबियत मुंहिंजी ख़राबु पई थिए। राति जो 2-3 बजे गाॾी खणी निकिरी पियो, पाण सां गॾु ड्राइवर खे पोयां सुम्हारे छॾियईं, गार्ड खे सुम्हारे चयऊं पाण थो हलां, निकिरी अची, बाबा आउं घर नथो वेही सघां। माना हिकिड़ो माण्हू घर वेहण सां, क़ौमी कमु न करण सां बीमार थो थिए, घर में आराम करण लाइ वेठो, त उन में शहीद बशीर ख़ान जी तबियत बि ख़राबु थी। इन सां छा थो ख़बर पए त शहीद बशीर ख़ान जी जेकी कमिटमेंट जेकी हुई, जॾहिं 23 मार्च वारो जलसो थी रहियो हो कराचीअ में, त तव्हां सभिनि इहो ज़रूरु ॿुधो आहे वीडियो, ऑडियो बशीर ख़ान जी, जंहिं बशीर ख़ान चयो मुंहिंजो हिकिड़ो माण्हू लखनि जे बराबरि हूंदो, उनजे पोयां हिकिड़ो बैकग्राउंड अथव। शहीद बशीर ख़ान खे जॾहिं दोस्तनि पुछियो त वॾा छा माण्हू ईंदा, त शहीद चयो, मुंहिंजी ज़िंदगीअ में घटि में घटि करोड़ माण्हुनि खे त भाकुर पातो आहे, उहे भाकुर पाइण वारनि मां ई हलिया ईंदा। इहा ई ॻाल्हि आहे। उहे माण्हू जिन साईं जेम्स खे न ॾिठो, उहे माण्हू जिन शहीद बशीर ख़ान जी सद ते गॾु थिया, उन्हनि खे बि शहीद बशीर ख़ान में उहा मोहबत, उहा निबड़त ॾिसण में आई, जंहिंजे करे ख़बर पई त बाबा हिन माण्हूअ खे मुंहुं मां का लालच त कान्हे, हीउ माण्हू अगरि मूं वटि आयो आहे
मोहब्बत मां आयो आहे। शहीद बशीर ख़ान खां पोइ क़ौमी तहरीक, सिंध जी सियासत इलाही तब्दील थी चुकी आहे। त शहीद बशीर ख़ान कुरैशी ख़ान जे विच में हुजे हा त ही जेके सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं, सिंध जे ख़िलाफ़ जेके ही सभु सिस्टम थियनि पिया, उन्हनि खे ॿिए नमूने सां जवाबु ॾिनो वञे हुजे हा। सिंधी जेको सिंधी क़ौम जे जेके वजूद जो जेको इक़रार जो नालो आहे, उनखे ॿिए नमूने सां डील कयो वियो हुजे हा। हिन वक़्तु सिंध ते, ग़रीब अवाम ते ॾुखियो वक़्तु आहे। जॾहिं ॾिसूं था इमदादुनि लाइ गाॾियूं वञनि थियूं त शहीद बशीर ख़ान यादि थो अचे त शहीद बशीर ख़ान इमदादनि जूं गाॾियूं खणी ईंदो। जॾहिं ॾिसूं था सिंध में माण्हू बिरादरियूं पाण विड़ी वेठियूं आहिनि, तॾहिं बशीर ख़ान कुरैशी यादि थो अचे त बाबा ही शख़्स हूंदो जेको बिरादरनि खे मेड़ मिंथ करे पाण कंदो। क़ौमी वर्क में हर जॻह, हर जाइ ते असांखे अॻियां शहीद बशीर ख़ान कुरैशी ॾिसण थो अचे। मूंखे अॼु बि यादि आहे, हीअ राति पोइ आई आहे, हीअ टाइम बि तक़रीबन हुई आहे। मूंखे यादि आहे पंहिंजे कमरे में, सनम पंहिंजे उताक वारे कमरे में वेठो हुउसि त मूंखे घरां फ़ोन आई, कराची मां, त शहीद बशीर ख़ान जी आहे। मूंखे मां ॻाल्हि सम्झ में न आई, मूंखे सफ़ा सम्झ में न आयो छा थियो आहे। मूं पंहिंजे उताक खां थले ताईं, थले खां उताक ताईं रुॻो डोकियूं पातियूं, मूंखे सम्झ में न पियो आयो त छा थियो आहे। ऐं अॼु बि ॿियो सम्झ में नथो अचे त छा थियो आहे। लफ़्ज़नि में छा सम्झाइजे, लफ़्ज़नि में छा ॿुधाइजे, कंहिंखे छा ॿुधाइजे। शहीद बशीर ख़ान पाण क़ौमी तहरीक हो, हू पाण कारकुन बि हो, लीडर बि हो, वर्कर बि हो, हू फ़र्द पाण में हिकु तंज़ीम हो। जंहिंमहिल वियो सभु कुझु हलियो वियो। जॾहिं साईं जीएम्स असां वटां वियो त क़ौमी तहरीक तमामु घणी कमज़ोर थी वई, जंहिंखे आरिज़ साहब बशीर ख़ान कुरैशी अची संभालियो। मुंहिंजी दुआ आहे त असांजी क़ौमी तहरीक दोस्त संभाली। क़ौमी तहरीक जो मामिलो न आहे, रुॻो क़ौमी तहरीक जो मामिलो न आहे, मामिलो आहे उन्हनि फ़र्दनि जो जेके फ़र्द असांखे पंहिंजी ज़िंदगी ॾियनि था, असांखे पंहिंजो किरदार बि ॾियनि था, ऐं पोइ उहे फ़र्द असां वटां हलिया था वञनि। अॼु उहा राति आहे जंहिं राति आउं सुतो कोन्हुसि, अॼु उहा राति आहे जंहिं राति थलनि ते डोकियुसि, थलनि ते डोकण खां पोइ गाॾी कढी हैदराबाद वारे पासे वियुसि, वरी मोटियुसि, वरी लाड़काणे वियुसि, हिते कलाक लाड़काणे वरी मोटियुसि, वरी वञी राति जो तदफ़ीन थी। ऐं सभिनि खे चवंदुसि त शहीद बशीर ख़ान कुरैशी लाइ लफ़्ज़ लिखो, वीडियो रिकॉर्ड कयो, उनखे लोड बि कयो, पर एट द सेम टाइम मुंहिंजे रहबर साईं जीएम्स जे फ़िक्र खे बि सम्झो। मुंहिंजे रहबर साईं जीएम्स जे फ़िक्र खे बि सम्झो। मुंहिंजे रहबर साईं जीएम्स जे फ़िक्र सां उहा कमिटमेंट कयो जेकी कमिटमेंट असांजा लीडर्स करे विया। मोहब्बत ऐं नफ़रत जो मर्कज़ सिंध इनखे बणायो। उम्मीद इन नंढिड़ो पैगाम सम्झ में आयो हूंदो। महिरबानी।